I strongly feel that the teachers of there are truly committed and they lit the talent of शھदادڪوٽ with شھدادڪوٽ में स्टैंडर्ड पब्लिक स्कूल पारां सीरत النبي सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस क्विज ऐं नात कॉम्पिटिशन क़ोठाई महफ़िल मिलाद कराई वई। स्टैंडर्ड पब्लिक हाई स्कूल पारां शहर जे टाउन हॉल ऑडिटोरियम में रथियल सीरत النبي सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस क्विज ऐं नात कॉम्पिटिशन जी महफ़िल में तालीमी माहिरनि, उस्तादनि, शागिर्दनि, शागिर्दाणनि, वालिदैन ऐं शहरनि शिरकत कई, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि सीरत النبي जे उनवान हेठि तक़रीरूं ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ऐं ज़िंदगी बाबति सुवालनि जवाबनि जा मुक़ाबला ऐं नात ख़्वानी जा मुक़ाबला कराया विया, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि हिसो वरितो। मुनाक़िद तक़रीरुनि ऐं नात ख़्वानी जे मुक़ाबलनि में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि खे इनाम पिणु ॾिना विया। उन मौक़े ते स्कूल जे चेयरमैन प्रोफेसर नज़ीर अली भट्टी, प्रिंसिपल मक़सूद भट्टी, वाइस प्रिंसिपल अब्दुल वहाब कलोड़ो, तालीमी माहिर प्रोफेसर सैयद गुल मोहम्मद शाह बुखारी, डिग्री कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर अहमद नवाज़ कंगो, प्रोफेसर अब्दुल जब्बार जूणेजो, अगूणो ईडीओ तालीम लियाकत अली भट्टी समेत शहर जे सियासी समाजी शख्सियत मीर गैबी खान मुगेरी, एडवोकेट अब्दुल वहीद भट्टी, कफ़ील सूमरो, शकील शेख, मोहम्मद खान सूमरो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते मुक़ररनि ख़िताब कंदे चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगी सरापा नूर ऐं रिसालत माब जी सीरत मशल राह आहे। अली इंसान पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत संवारे सघे थो। हिननि वधीक चयो त अहिड़ा प्रोग्राम मुनक़िद करण सां शागिर्दनि में उत्साह पैदा थिए थो ऐं शागिर्दनि में इल्मु पिराइण जी दिलचस्पी में वाधारो थिए थो। उन मौक़े ते सालानी इम्तिहाननि में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि में पिणु इनाम विरहाया विया, जॾहिं त मीर गैबी खान मुगेरी पारां पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि लाइ 10,000 रुपया इनाम जो पिणु ऐलान कयो वियो।